सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां इंसान जेके भी आहियूं हक़ीक़त में पंहिंजी बुद्धि खे श्रेष्ठ करणु चाहींदा। अगर साडी समझ ऐं बुद्धि सही हूंदी तो सब कुछ सही थी। इन करे जॾहिं जॾहिं के संत महात्मा के देव अवतार के ॾिसंदासीं, जॾहिं जॾहिं उनखे कंहिं सवारियो हूंदो तो हिकदमि ते हथ रखी उन जीवन के संभालियो। इन करे हनुमान भी जॾहिं लंका वियो पए, उनजो राक्षस रस्तो रोकियो, उन हिकदमि उनखे हिते हिन जॻह ते धक कयो। जीअं थोरो धक कयो, उनजी ॿुधी खुली, हिकदमि चए जेको तूं चवे भॻवान जे लाइ मां सभु कुझु करण जे लाइ तयारु आहियां। त इन करे हिन जॻह जो मक़सदु आहे असांजी टी अख माना बुद्धि ऐं समझ। असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, जी रहमत में ईंदा आहियूं, संतनि महात्माउनि देवनि जे द्वार ते ईंदा आहियूं। उनजो मक़सदु आहे असां पंहिंजी टी अख खोलींदा आहियूं। ऐं टी अख जो मक़सदु आहे बुद्धि जो सदुपयोग, बुद्धि जो सही इस्तेमालु। जॾहिं जॾहिं कोई ग़लति संग, ग़लति राह, ग़लति रस्तो, ग़लति सलाह असांजे जीवन में अचे, हिकदमि बुद्धि जो सही इस्तेमालु कयूं। भई जॾहिं हाणे त कयां पर फल खां बाद छा थींदो। ऐं जंहिं ॾींहुं असां पंहिंजी बुद्धि जो इस्तेमालु कयोसीं, अॻु में असां कोई ग़लति कमु थींदो ई न। ऐं उन सचे साईं जी रहमत सदाई रहंदी। असां जेको चङाई कंदासीं सदाई वधंदा वसंदा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई आबाद रहंदासीं। ऐं इन करे असां जॾहिं बि नेम ध्यान सिमरन जाप जॾहिं बि कंदा, जॾहिं बि नेम में ध्यान में उन सचे साईं जे नाम ते वेंदासीं, ध्यानु हमेशह हिन जॻह ते कयो वेंदो आहे। जीअं ई ॿई अखियूं बंदि कंदा आहियूं, ध्यानु हिन जॻह ते। ऐं ध्यान जो मक़सदु आहे उहो सचे साईं जी रहमत मूंखे हिन जॻह ते मिले, मुंहिंजी सोच ऐं समझ सही हुजे। सोच ऐं समझ सही हूंदी, सभु कुझु सही थी वेंदो, कॾहिं कुझु ग़लति थींदो ई न। असां सदाई हरिया भरिया ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, मालिक जी रहमत में रहंदासीं, सदाई महिरबानी। अॼु को पाण सभु उन सचे साईं जी रहमत साए विस्पति जे मौक़े ते गॾु थिया। उनजो मक़सदु सदाई सावा सताबा रहूं, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहूं, सदाई वधंदा ऐं वसंदा रहूं। अहिड़ा वधू जेको हित बि सुखी रहूं, अॻिते बि सुखी रहूं। पर उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असांजी टी अख खुलियल हूंदी, बुद्धि ऐं अकुल समझ। ऐं बुद्धि ऐं अकुल असांजी खुलंदी तॾहिं जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, नाम जो जाप कंदासीं, सिमरन कंदासीं। छाकाणि जॾहिं उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, उनजी समझ रहमत सभु असांखे मिलंदी। असांजी बुद्धि सदाई श्रेष्ठ हूंदी। ऐं नाम जो जाप कंदासीं, हमें शक्ति मिलंदी। असां जीअं ई श्रेष्ठता चङाई ते हलंदासीं, असां इंसान जो महान बणिबासीं। ऐं जेके कर्म कंदासीं उनजो फल संसार में सुख मिलंदो। ऐं जेको सिमरन कंदासीं अॻिते स्वर्ग जा द्वार खुलंदा। असां लोक ऐं परलोक ॿई तारे करे इंसानियत जी ऊचाई खे पहुचंदासीं, मालिक जी रहमत खे पहुचंदासीं। सो अॼु प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदा जे नाम ध्यान शेवा सिमरन सत्संग सां जुड़ी करे पंहिंजे जीवन खे ऊचाई ॾियो। ऐं सदाई उन मालिक जी रहमत में रही पंहिंजी बुद्धि खे श्रेष्ठ कंदे ऊचाई खे पाए।